अमीन ये जो रवाना थियासूं पहुतासूं त बिल्कुलु जेको अचनि पिया असां खुलकर इरादे सां असांखे जेको आहे पैर कयूं टिकट का जायज़ ड्यूटी में अटका कयूं पोइ असां घेरो करे हिनखे वर्तन कयूं पुलिस छुटे भॼणा भॼी या नामालूम पोइ असां अस्सलामुअलैकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी रिपोर्ट शामिल कंदासीं सूबो देरो खां। जी नाज़रीन, सूबो देरो पुलिस जी अहम कार्रवाई। बदनाम दुआरी अमीन उर्फ लतीफ़ सामतो क्लाशनकोव ऐं वॾे तइदाद में असले समेत बिंडी लिंक रोड तां मुक़ाबिले बैदि गिरफ़्तार। एसएचओ सूबो देरो दिली जान मंगसी ऐं पांदी खान बिरोही खुफ़िया इतला मिलण ते सूबो देरो लिंक रोड बिंडी मोटायो तां बदनाम दुआरी अमीन सामतो जेको खून फुर ऐं पुलिस मुक़ाबिले जे केतिरनि ई केसनि में घुर्बल हो उनखे असले समेत गिरफ़्तार करे वरितो। खबर मूजिब सूबो देरो पुलिस की टीम जैमें एसएचओ सूबो देरो दिली जान मंगसी पांदी खान जमील अहमद रातो नवीद लाड़को ज़मीर लाशारी आफ्ताब कंबोयो जावेद मंगने जो ज़मीर पठान ऐं ॿियनि एहलकारनि ऑपरेशन में हिसो वरितो। 1 कलाक के मुक़ाबले खां पोइ गिरफ़्तारी अमल में आई। एहलकारनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जवाबदार मथां ज़िले केरपुर जे मुख़्तलिफ़ थाणनि ते केतिरा ई खूननि ऐं फसनि जा केस दाख़िल आहिनि। जॾहिं एसएचओ सूबो देरो दिली जान मंगसी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त सूबो देरो थाणे ते 9 मुख़्तलिफ़ केस दाख़िल अथसि, जंहिंमें 3 क़तल जा केस अथसि। जुड़ियल मेमण मोहम्मद हसन सामटियो ऐं लियाकत लाड़क खे शाही बाज़ार सूबो देरो में ॾींहं ॾिठे जो गोलियूं हणी क़तल कयो हो। पुलिस जो वधीक चवणु हो त जांच करे रहिया आहियूं त ज़िले केरपुर समेत किथे किथे अञा केस दाख़िल अथसि। सूबो देरो ऐं आसपास जे माण्हुनि लाइ अज़ाब बणियल अमीन सामटियो जी गिरफ़्तारी ते अवाम में ख़ुशीअ जी लहर। सूबो देरो पुलिस जी वाकान। रिपोर्ट ज़ाहिद अली शेख, पाकिस्तान न्यूज़ टीवी। रिपोर्ट ज़ाहिद अली शेख, पाकिस्तान न्यूज़ टीवी, सूबो देरो।